चूंडनि में नाकामी खां पोइ सियासी अॻवाननि जी इस्तीफ़ा जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह सियासत छॾण जो ऐलान कंदे पार्टी जे चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक बि उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। हिन पार्टी जे उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जहांगीर तरीन जो चवणु आहे त जिन दोस्तनि सां साथ ॾिनो उन्हनि जो थोराइतो आहियां। मुखालफ़नि खे कामयाबी ते मुबारकबाद पेश कयां थो। चूंडनि में नाकामी ते सियासत छॾे रहियो आहियां। ॿिए पासे जमात इस्लामी पाकिस्तान जे अमीर सिराजुल हक बि अमीर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। संदसि चवणु आहे त वॾी महिनत ऐं कोशिशुनि बावजूद पार्टी खे कामयाबी न ॾियारे सघियुसि, जंहिं करे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। पीटीआई पार्लियामेंटेरियंस जे सरबराह परवेज़ खटक बि कुझु वक़्त लाइ सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त चूंडनि में नाकामी सबबि औलाद समेत कुझु वक़्त लाइ सियासत छॾे रहियो आहियां। आम चूंडनि में नाकामी बाद सियासी अॻवाननि जी इस्तीफ़ाउनि जो सिलसिलो शुरू थी वियो। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन सियासत छॾण जो ऐलान कंदे पार्टी जी चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। जहांगीर तरीन जो चवणु आहे त जिन माण्हुनि साथ ॾिनो हो उन्हनि जो थोराइतो आहियां। मुखालफ़नि खे चूंडनि में कामयाबी ते मुबारकबाद पेश कयां थो। जमात इस्लामी पाकिस्तान जे अमीर सिराजुल हक जमात इस्लामी जे अमीर वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त महिनत ऐं कोशिशुनि बावजूद पार्टी खे कामयाबी न ॾियारे सघियुसि, जंहिं सबबि उहिदे तां इस्तीफ़ा ॾिए थो। पीटीआई पार्लियामेंटेरियंस जे सरबराह परवेज़ खटक बि सियासत खां कुझु वक़्त लाइ परे रहण जो फ़ैसिलो करे वरितो।